जय झूलेलाल, हरिओम तव सभिनीनि खे। तव्हांजी आसीस लॻंदी हिकिड़ी न्यू शइ में जेकी असां स्टार्ट था कयूं। असां सोचो आहे कि जेके भी इवेंट्स ते वञूं था न, कोशिश कयूं कि हुन इवेंट्स जो व्लॉग्स भी ठाहियूं। त अॼु असां होस्ट करण आया आहियूं दिनेश ऐं एकता जी पूल पार्टी। ये भाई साहब यहाँ पे, आप झाड़ू लगा रहे हो? 4 के बाद हमारे में झाड़ू नहीं लगाते हैं, आप लगाते हो इधर? क्यों? सब जानना है इसको। आइएगा, हाँ पक्का खाना खा के जाइएगा। अगर बच जाए तो फिर मेरे को भी देना थोड़ा। क्या है? अरे जी लोकेशन मूंखे जाम वधीक थी वणे। हिनखे ॾिसी मूंखे हो यादि थो अचे, हर एक छोकिरी ब्लेज़र पाए करे न विला में हली थी वञे, पोइ चए थी इगतपुरी में आपको मिलेगा 5 BHK 2000 रुपए में। यहाँ पे लग्जूरियस किन्ना किन्ना मां या गदेला ॾेखारे करे वीडियो में, हिते सुठा अथव उन्हनि जे वीडियो में किन्ना किन्ना गदेला ॾेखारे करे चवंदा लग्जूरियस टे। माना हे सुम्हो त माकोड़ा निकिरण हुन मां। हे ॾिसो मथे न हिते कांव बीठो अथव। कांव आहे की न कबूतर आहे? हल राजा पंहिंजो कमु कर, हलंदो थी जल्दी कर। हिन कुर्सीअ ते ॾिसो गुल पिया आहिनि ऐं हिन जो सिंपल यूज़ इहो आहे कि सम्झो तव्हां वॉशरूम विया आहियो त पाणी ख़तमु थी वियो आहे, त हाणे ॿाहिरि निकिरंदव त माण्हुनि खे ख़बर पइजी वेंदी, माण्हुनि जो नक स्ट्रॉन्ग आहिनि माण्हुनि जा, त वॉशरूम मां थी अची करे न सिधो हिते वेही रहो, कंहिंखे ख़बर ई न पवंदी। इन में बाक़ाइदे मां वॾो थियो आहियां, मुंहिंजे न घर में खीर वारो ईंदो, हिन में खीर खणी ईंदो, पर जस्ट बिकॉज़ इहो हाणे हिते पियो आहे त मतिलबु एस्थेटिक। हे ॾिसो टायर, हे ॾिसो मुंहिंजा बेस्ट फ्रेंड वेठा आहिनि, हेॾे ॾेखार थो, हेॾे अचो। दिमाग़ सॼो ख़ाली। त थोरी देरि आराम करण लाइ असांखे हिकिड़ो रूम मिलियो आहे ऐं बाय द वर्ड मां कहिड़ी छोकिरी सां न आयो आहियां रूम में, मां ॾेखारियां, ॿई छोकिरा अथव। हे ॾिसो हे त हाणे बाथरूम मां क्या कर रहा था अंदर क्या करते हैं? खाना बना रहा। दिस इज़ मोहित। हे असांजे लाइ यूट्यूब चैनल जेको ॾिसो था सभु शूट वग़ैरह हे मोहित थो करे। सागर असां सां गॾु, असां सां फर्स्ट टाइम आयो आहे सागर, ऐं उहो असांजे लाइ रील्स थो ठाहे। मां हिननि खे चयो त आहे मुंहिंजी तारीफ़ करण लाइ, ॾिसूं था हाणे कनि था की न नथा कनि, ॾिसूं था थोरी देरि। जीपे खां पोइ हा बसि पोइ त छुट्टी तारीफ़ मिलंदी। हिन मां गेम्स लाइ जाम सारियूं शयूं खणी आया। ॾिसो बदक भी आहे, अचो माण्हू बि इहो हुजनि न, काश भाई टिट ॾियनि था आवाज़ अचे, ख़बर पए केरु थो ॾे। ब्यूटीफुल सी पूल पार्टी में आप सभी का हार्दिक स्वागत है। एक बार दिनेश के लिए आवाज दो जोरदार। तो अगर आप सबकी इजाजत हो तो क्या पूल पार्टी शुरू करें? आपसे इजाजत मांगी, इसको भेजो इन्हें के अंगोशा नहीं रूमा में मोकलो प्लीज। अब आपके सामने यहाँ पर सेंटर में इसो दीदी गालिया था वरी घणो पाण में, वो रूल समझ में ना आया न, मूंखे न चइजो, माण्हू धिको ॾींदो पूल में। अंदर बर्फ जा टुकड़ा पिया अथव अहिड़ा, सच्ची में गरम अथव पाणी जाम। 1 + 11 111। तव्हांखे छा लॻो हिन में जेतिरा लिखिया आहिनि ओतिरो लिफ़ाफ़ो मिलंदो तव्हांखे? 3 लेट्स गो। थोरो शर्म कयो, गदेला ॾेखार, गदेला त चङी था ॾेखारो, मेन विला में छो वेंदो आहे माण्हू, तव्हां ॿुधायो मूंखे। ॾिसो खिलो था तव्हां, ॾिसो